अस्सलाम वालेकुम दोस्तों हर माण्हू कामयाब थियणु चाहींदो आहे। हर माण्हू चाहींदो आहे त मां नालो कमायां, इज़त कमायां ऐं मशहूरु थियां। हाणे नालो, इज़त ऐं मशहूरु थियणु ॾाढो आसान आहे। वधि में वधि माइंड सेट खपंदो आहे, सोच। ऐं सोच कहिड़ी? सोच त मूंखे कुझु करिणो आहे। सोच कहिड़ी? त मूंखे छा ठाहिणो आहे। सोच कहिड़ी? त मूंखे पंहिंजो मान मर्तबो माण्हुनि जे अॻियां वधाइणो आहे। हाणे इहो सभु शइ पॉसिबल आहे। इहो सिर्फ़ु नंढड़ी तब्दीली आणणी आहे, सिर्फ़ु नंढड़ी तब्दीली। ॿ तब्दीलियूं, हिकु जेकी असां कंदा न आहियूं, ॿी त अॼुकल्ह तब्दीली असां आहियूं कोन था। ऐं पहिरीं तब्दीली छा आहे? सुबुह जो सवेल उथणु। हाणे जेको इंसानु सुबुह जो सवेल उथे थो त लाज़मी आहे उहो पंहिंजा केतिरा ई कम मुकमल करे थो छॾे। ऐं जेको सवेल उथे थो त हुनजा 4 खां 5 कलाक बची था पवनि। ऐं सवेल उथंदड़ इंसानु राति जो जल्दी सुम्हे थो, लाज़मी स्क्रॉलिंग बि नथो करे ऐं टिकटॉक्स या अहिड़ियूं शयूं जेके बेवजह एंटरटेनमेंट शॉर्ट वीडियोस जेके आहे एडिक्शन, उन खां बि बची थो वञे। छो जो हुनखे इहो अल्टीमेटम आहे त मूंखे एनी हाउ सुबुह जो सवेल उथिणो आहे। ऐं सवेल उथंदड़ माण्हू वटि प्लानिंग हूंदी आहे। सवेल उथंदड़ माण्हू जो दिमाग़ बनिस्बत ॿियनि माण्हुनि जे फ्रेश हूंदो आहे। त सवेल उथणु हिकु वॾी आदत आहे। हज़रत अली साईं जो मूंखे कोल ॾाढो वणंदो आहे, त ॾाढो ज़बरदस्त आहे। चई, ए सिज गवाह रहिजांइ त तूं कॾहिं अली खे सुम्हंदे न ॾिठो। करमला चयो त जेको सवेल सुम्हणु आहे न, इन जी का बहितरीनु आदत ई न आहे, पर असां वटि उहा आदत ई न आहे। ऐं ॿियो जेकी असां वटि बिल्कुलु कोन्हे का, रीडिंग, पढ़णु, बुक्स खे पढ़णु। असां को बि किताबु पढ़ंदा ई न आहियूं। ऐं जॾहिं असां पढ़ंदासीं न त असां काॾों ॾाह थींदासीं। कॾहिं कॾहिं कीअं असां तारीख़ जा सबक़ पंहिंजे ज़हन में विहारींदासीं। असां कीअं तारीख़ खे सम्झंदासीं, असां कीअं ॼाण हासिलु कंदासीं न। ऐं हिकु आम लफ़्ज़ आहे, रीडर्स आर द लीडर्स। हाणे असां वटि रीडिंग आहे न त लीडर काॾों पैदा थींदा? लीडर त आहिनि ई कोन। बिल गेट्स जा हिकु लफ़्ज़ अथव, ॾाढा मूंखे वणंदा आहिनि, ॾाढा। बिल गेट्स चए थो त घणा माण्हू तव्हांखे खां मिलंदा, केतिरा ई अनेक, जेके कामयाब तरीन माण्हू, उन्हनि जी ज़िंदगी खे जेकॾहिं तव्हां सही तरीक़े सां मुतालो कंदव न, उन्हनि में जी ज़िंदगी में तव्हांखे हिकु ई आदत ॾाढी मिलंदी, किताब पढ़णु। असां वटि किताब पढ़ण जो सफ़ा माना को रुझान ई न आहे। माण्हू किताब पढ़ंदा ई न। असांजा नौजवान सिर्फ़ु टेस्ट पास करण जे लाइ पढ़ंदा, पर किताब न पढ़ंदा। हिकु एक्सटेंसिव स्टडी, एंटरटेनमेंट लाइ, पंहिंजी ॾाहप वधाइण लाइ, तारीख़ खे पढ़ण लाइ न पढ़ंदा। ऐं जॾहिं न पढ़ंदो नौजवान त कीअं ॾाहो थींदो? दोस्तो, आदतूं ई तरक़ी जे तरफ़ इंसान खे गामज़न कंदियूं आहिनि। जेसिताईं असां पंहिंजूं आदतूं न मटाईंदासीं न, तेसिताईं कुझु न थींदो। ॾिसो, नंढड़ी आदत आहे, सवेल सुम्हो, सवेल उथो ऐं रीडिंग कयो। रीडिंग बि इहे न आहे त को तव्हां बसि वेही रहो त ईअं 4-4 कलाक, 5-5 कलाक, न न, तव्हां 12 मिंट, अधु कलाकु रेगुलर पंहिंजी हिकु हैबिट ठाहियो। ऐं हिकु नंढी हैबिट जेकी असां डेवलप कयूं था पंहिंजी लाइफ में, उहा वॾो किरदारु अदा थी करे। इंसानु आहे ई आदत। आदत ई इंसान खे कामयाब तरीन इंसान बणाईंदी आहे। If any of you is willing to achieve something in his life, he must change and transform himself only by adopting the 2 habits. The number 1, early waking, and second, reading. Already I have told you, the reading is the only source of improvement. Reading is the only source which will bring you towards your goal. Reading is the source which will open the vistas of mind. If you don't read, you don't learn. If you read, you are living the thousands lives and you are living the centuries. Otherwise, the life you are living will be learned by you. You will experience what your life experiences are. But a reader receives the experiences of centuries, experiences of people. So start reading and start waking up early in the morning. I'm sure you won't
you won't get value in your life. Frustration is only repetitions of our bad habits. Only the habits will change your life. If you wish to achieve something in your life, change your habits. Your habits are the only proof of your success. Thank you. So see you again, and quickly. And thank you. And I'm sure you will just try to read something in life. And by waking up early in the morning, you can read something. And these two things are just interrelated. You can